अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया हो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सकरण खां एहसन अली सोलंकी जी। क़ौमी अवामी तहरीक सकरण तरफ़ां अफ़गान पनाहगीरनि पाणीअ कोट सिंध जी ज़मीन ऐं वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ मरकज़ी राब्ता सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम बुख्ती, मरकज़ी कमेटी जे मेंबर रसूल बख्श लेगारी, ज़िले जनरल सेक्रेटरी नादर अली लेगारी, ज़िले ऑर्गेनाइज़र अख्तर खासकेली, मीर मोहम्मद मंगी अयाज़ रिंद जी अॻुवाणीअ में सहाफ़ी चौक सकरण ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त सिंध बैनुल अक़वामी यतीम खानो नाहे जो अफ़गान भगोड़नि ऐं ॿियनि धारियुनि खे आबाद कयो पियो वञे। सिंध जे पाणीअ ते धाड़ो हणी सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीनुनि खे बंजर बणायो पियो वञे ऐं सिंध जी ज़मीनुनि ऐं वसीलनि ते कब्ज़ो करे सिंधी माण्हुनि खे बुख बदहाली ऐं बेरोज़गारीअ जे वर चाढ़ियो पियो वञे। हिननि वधीक मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त अफ़गान भगोड़नि ऐं ॿियनि धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे ऐं सिंध जा समूरा वसीला ऐं ज़मीनूं सिंध जे हवाले कयूं वञनि। हिननि चयो त बरतरफ़ कयल 16,000 सिंधी मुलाज़िमनि खे जल्द बहाल कयो वञे। हिननि इहो बि चयो त असां सिंध जा वारिस आहियूं ऐं उन जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। हिननि चयो त क़ौमी हक़नि जी हासिल करण लाइ क़ौमी अवामी तहरीक जी जिदोजहद जारी आहे ऐं जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।